सिंध जे माण्हुनि जो त हमेशह मूंसां प्यारु रहियो आहे ऐं अॼु मां जो कुझु बि आहियां पंहिंजे सिंध वासियुनि जी वजह सां आहियां। उन्हनि जो प्यारु आहे। मां जिथे बि अल्हम्दुलिल्लाह वेंदी आहियां, अल्हम्दुलिल्लाह पूरी सिंध में मां इवेंट कयां पई, मूंखे जिथे किथे प्यार ई पियो मिले। सो कुझु माण्हू जेके आहिनि, कुझु चंद माण्हू आहिनि जिन्हनि खां इहा बर्दाश्त ॻाल्हि नथी थिए, त अलाह साईं जंहिंजी इज़त कंदो आहे त कुझु माण्हुनि खां बर्दाश्त न आहे थींदी, चाहे मां हुजां या कोई ॿियो हुजे या कोई बि असांजो आर्टिस्ट हुजे। त मां सिंध वासियुनि खे इहो चवणु चाहींदमि त कोई बि असांजो न्यू टैलेंट अचे थो, कोई बि असांजो न्यू आर्टिस्ट अचे थो, उनखे तव्हां प्रोमोट कयो ताकी हू असांजी सिंध जो नालो रोशन करे, असांजे पाकिस्तान जो नालो करे। छो जे करे ॾिसो तव्हां इंडिया में ॾिसो, पंजाब में ॾिसो त असांजी सिंगिंग जो, असांजे फ़न जो केतिरो हू क़दुरु कनि था ऐं केतिरी हू इज़त मान मथां हू कनि था। ऐं असांजी सिंध में ई आहे जेको साड़ त सभु कंहिंखे न सहण, त इहो हरगिज़ ग़लति आहे ऐं ईअं न कयो। असांजो कोई बि न्यू टैलेंट अचे थो, उनखे तव्हां प्रोमोट कयो, उनखे तव्हां एतिरो उनजी हौसलो अफ़ज़ाई कयो जो हू सम्झे त न मां अकेलो न आहियां, मूंसां सिंध वासी आहिनि, मूंसां सिंध प्यारु करे थी, मूंसां पाकिस्तान प्यारु करे थो। छो जे करे असां एतिरो नालो कयूं जो ॿाहिरां माण्हू या असांखे फ़ख़्र सां चई सघूं त न असां पाकिस्तान जा आहियूं, असां सिंध जा आहियूं। असांजी सिंध, असांजा माण्हू, असांजा सिंधी जे असां ते तनक़ीद कंदा त पोइ ॿाहिरि माण्हू ते असां मतिलबु उन ते न आहे। त मां सिंध वासियुनि जी शुक्रगुज़ार आहियां जिन्हनि मुंहिंजी मज़म्मत कई आहे, जिन्हनि मुंहिंजो मूंसां प्यारु कयो आहे। ऐं मां फेसबुक ते ॾिसां पई मुंहिंजे फेवर में ॻाल्हायो पियो वञे, मां उन्हनि सभिनीनि जी शुक्रगुज़ार आहियां। ऐं जंहिं इहा पोस्ट रखी आहे फेसबुक ID ते आई आहे, उहा मूंखे ख़बर न आहे कहिड़ी ID ते आई आहे, पहिरीं कंहिं पोस्ट रखी आहे या छा जा उनजी कहिड़ी दुश्मनी आहे, इहा मूंखे ख़बर न आहे। छो जे करे मां त हमेशह सिंध जो प्यारु ॾिठो आहे ऐं मूंखे नथो लॻे त मूंसां सिंध जा माण्हू करे सघनि था। अहिड़ो माण्हू आहे, शोहरत मुंहिंजी इज़त बर्दाश्त न आहे थी ऐं इहो ॿियो कुझु बि न करे सघियो आहे। बसि इन पोस्ट जे हवाले सां उन पंहिंजो साथ ॾेखारियो आहे ऐं पंहिंजे दिलि जो भड़ास कढियो आहे। सो अलाह साईं उनखे बि ख़ुशि रखे, जिथे बि हुजे अलाह साईं उनखे बि ख़ुशि रखे। मां उनखे वधीक कुझु बि न चवंदमि। जे अगरि हू बेग़ैरत थियो आहे त असांखे ईअं न थियणु खपे, सम्झदार हूंदो त सम्झी वेंदो। अलाह साईं उनखे ख़ुशि रखे। सलाम।